शाल थी भिटाई थर जे मिसकीन ऐं पोरियत माण्हुनि लाइ चयो त जेसे लोड़ाऊ थिया जनी भर रहनि मारू मंझि थरनि रही रहंदा केतिरो। त थरपारकर में सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे आड़ में मिसकीननि जा ॻोठ मिसबार करण ख़िलाफ़ हज़ारे माण्हू इस्लाम कोर्ट में निकिरी आया। सीपेक रोड 5 कलाकनि लाइ बंदि। मलू भील ॻोठ खे मिसमार करण ते भील इंटेलेक्चुअल फोरम जे प्लेटफार्म तां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें थर जे सवें सियासी कोमपरस समाजी धुरनि समेत मुतासिर ॻोठनि ऐं भील बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हज़ारे माण्हुनि एहतिजाजी रैली में शिरकत कई। ॻोठ मलू भील खां इस्लाम कोर्ट ताईं 8 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। सख़्त गर्मी हुजण बावजूद मासूम ॿार, औरतूं, बुज़ुर्ग, नौजवान ऐं आम माण्हू उन में शरीक हुआ। एहतिजाज कंदड़ थर जे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ ऐं इस्लाम कोर्ट शहर जो गश्त करण ट्रैफिक जाम थी वई। ॿिए तरफ़ भील इंटेलेक्चुअल फोरम तरफ़ां रेंजर्स चौकी सीपेक रोड वटि 5 कलाक धरणो वियो, जंहिंमें ADC 1 ऐं DSP पहुची मुतासिरनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं खेनि यकीन ॾियारियो त मुतासिरनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। मुतासिरनि ADC खे ॿुधायो त हिकु वॾेरे जे इशारे ते मलू भील ॻोठ खे नाजाइज़ हद दख़ली ॼाणाए बुलडोज़ कयो वियो। सवें घर ठाथा विया, पोरतुनि खे बेघर कयो वियो, लखें रुपयनि जो नुक़सानु कयो वियो। सवें कुटुंब खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सख़्त गर्मी आहे, बिना अजनि जे उहे तकलीफ़ बर्दाश्त करे रहिया आहिनि। जॾहिं त बासर वॾेरनि जे कब्ज़नि खे कुझु नथो चयो वञे। इस्लाम कोर्ट समेत थर में हुक्मरान जमायत जे बाअसर वॾेरनि जा सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि। उन्हनि खे सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूद नथो हटायो वञे, पर क़दीम ॻोठनि खे नाजाइज़ करार ॾेई मिसकीन माण्हुनि खे बेदख़ल करे लॾायो पियो वञे। असां थर जावा आहियूं, ज़ुल्म अॻियां गोॾा न खोड़ींदासीं। रवीनो खातो ऐं ज़िले जी सिविल इंतज़ामिया ऐं पुलिस उन्हनि कब्ज़ागीर वॾेरनि सां मिलियल आहे। असांजे बिरादरी जे माण्हुनि खे जबरी लॾाए उन्हनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु घुरनि था। भील इंटेलेक्चुअल फोरम तरफ़ां ज़िले इंतज़ामिया खे इहा बि शिकायत कई वई त पावर हाउसनि ऐं खाणियुनि में कमनि में बि मक़ामी माण्हुनि खे रोज़गार मुयसरु नथो कयो वञे। ॿाहिरां माण्हू घुराए उन्हनि खे थर में आबाद कयो पियो वञे ऐं थरवासियुनि खे जबरी पंहिंजे अबाणनि, कखनि, ॻोठनि ऐं माॻनि मां बेदख़ल कयो पियो वञे। इहो ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं। ॻोठाणनि ज़िलई इंतज़ामिया खे चिताव ॾिनो त कारवायूं बंदि न थियूं ऐं ॻोठ ॾाइण जो सिलसिलो बंदि न कयो वियो ऐं ठातल ॻोठ पका करे ॿीहर बहाल न कया विया त एहतिजाज खे सॼी सिंध में वधायो वेंदो ऐं इस्लाम कोर्ट खां कराची ताईं लॉन्ग मार्च कई वेंदी।